असुल नाज़रीन प्रोग्राम जवाब खपे सां गॾु मां आहियां मीर इम्तियाज़। इन सां गॾु मईशियत जी सूरत हाल जीअं त तनक़ीद पई थिए त को वॾो रिलीफ बजट में न मिलण वारो आहे। पेट्रोलियम प्राइसिस घटि थियूं, इन जो क्रेडिट गवर्नमेंट ॾे वञे थो ऐं उन सां गॾु मईशियत जे हवाले सां हिकु संजीदगी नज़र नथी अचे टैक्स वठण जे हवाले सां। ऐं वॾी तब्दीली कोन हिन 5 पोयां साल बि हुजनि, का मईशियत जे लाइ बहितरी न आई आहे। मूंखे ज्वाइन कयो आहे, अकेडमिक आहिनि, इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, इकोनॉमिस्ट आहिनि, एम ए जबार मेमन साहब मूंसां गॾु आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। वरी सां कॉल कयो न हुन ते 0301 ते कॉल करे वठो। जबर साहब आवाज़ अचे थो? कुछ बेहतर है सर जबर साहब, मईशियत जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे, का संजीदगी नज़र अचे थी, का डायरेक्शन नज़र अचे थी, बहितरी जी तरफ़ वञूं था? IMF सां जेका बि सहकार थियण वारी आहे उहा केतिरनि सालनि ताईं मुश्तमिल हूंदी ऐं उन सहकार जी जेकी वैल्यू आहे उहा छा हूंदी, 8 हूंदी, 7 हूंदी, 6 हूंदी। उन सिलसिले में छा आहे जो इहो सॼो स्ट्रक्चर थींदो आहे बजट जे अंदरि। उन खां पोइ ॿी कंफ्यूजन इहा बि आहे त आख़िर IMF सां मुआहिदे करण खां पोइ असांखे केतिरा बिलियन डॉलर्स जेके आहिनि, जेके बि चयो वञे थो त मिनिमम $10 बिलियन खपंदा आहिनि साल। असां पंहिंजा जेके ओवर मेच्योर्ड ऐं ईंदड़ ब्याज ऐं जेके असांजूं जेके लाइबिलिटीज़ आहिनि उन कर्ज़नि जे मद में उहा लाहे सघूं। उन खां पोइ जेको आहे सो जेको डेफिसिट फाइनेंसिंग आहे उन जे बारे में हिकिड़ी वॾी जेका आहे सा हिकिड़ो डिसएग्रीमेंट आहे IMF ऐं पाकिस्तान जे मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस जे विच में। ऐं उहो डिसएग्रीमेंट आहे फिगर्स ते। पोएं साल जे इवन फिगर्स के IMF डिस्प्यूट पई थी करे। हाणे ॾिसूं त 30 जून ताईं कीअं उहो क्लोज थींदो। IMF जे मुताबिक़ पाकिस्तान खे 9,700 अरब रुपया जेके आहिनि से ब्याजनि ऐं कर्ज़नि जे मद में पैसा ॾियणा आहिनि। जॾहिं त सरकार जेका आहे त 8,800 जी फिगर थी हाणे उन खां अलावा जेको आहे सो पाकिस्तान बारे में IMF जी रिपोर्ट इहा ई आहे त पाकिस्तान जेकॾहिं तमामु घणी कोशिशि कंदो ऐं 12,000 अरबनि ताईं पहुचंदो त पोइ बि इहो 12% हूंदो क़ौमी मजमूई पैदावार जो ऐं 21% हुन जो ख़र्चो हूंदो। माना 21% ऐं 12 जे विच में जेकॾहिं असां आणियूं त 9% थी वियो। जॾहिं त सरकार 18,000 रुपयनि जे हिकिड़ो ओवरऑल बजट जी ॻाल्हियूं करे थी, जंहिंजो मतिलबु इहो थियो त 6,000 अरब रुपयनि जो डेफिसिट हिते जेका आहे सा घटि में घटि 3 खां 4,000 अरब रुपयनि जी पाण में जेका आहे हिननि जी जेका आहे सा हिकिड़ो डिसएग्रीमेंट फिगर्स में पतो नज़र अचे। ऐं उन खां अलावा जेको आहे सो ॿी जेका ख़ासि ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हिन बजट जे स्ट्रक्चर में जेको साम्हूं आयो आहे उन में आहे इनफ्लोस न पे था ॾेखारिया वञनि, बल्कि IMF खे कर्ज़ वापसि करणु, माना $1.5 बिलियन जो कर्ज़ वापसि करणो आहे इंट्रेस्ट सां। इन जो मतिलबु इहो छो त जेको इनफ्लो आहे उन जे बारे में अञा ताईं अंग अखर जेके आहिनि से पाण में किथे हिननि जी एग्रीमेंट न थियो आहे। सिर्फ़ु ॻाल्हियूं कचियूं थियनि त IMF जेका बि मदद करणु चाहे थो उन जे अॻियां IMF जूं शराइतूं आहिनि ऐं IMF उन्हनि शराइतुनि में हिकु त टैक्स नेट खे ब्रॉडन करण जूं ॻाल्हियूं थो करे, ॿिए हंधि टैक्सेशन खे वधाइण जी हुकूमत पाकिस्तान ब्रॉडिंग करण जे बजाए टैक्सिस वधाइण में जेको आहे सो लॻे थी त वधीक कंफर्टेबल आहे। इन करे हुकूमत पाकिस्तान 1,300 अरब रुपया एग्ज़म्पशन्स मां कटौती करण जी ॻाल्हि कई आहे, जेका मुमकिन आहे। उन खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो त 5 लख सिमूं ऐं प्लस एप्स वग़ैरह जे हवाले सां इहे ॿई स्कीमूं हेल ताईं एतिरो कामयाबु नथियूं नज़र अचनि। त इहा एडिशनल जेका टैक्सेशन आहे उन सिलसिले में हुकूमत खे हिकिड़ो टियों जेको आहे सो जहत वठणी पई आहे, जेका आहे त GST जिन हंधनि ते नाहे लॻल उते GST लॻाई वञे ऐं इहे बि ॻाल्हियूं ॿुधण अचनि वेठियूं त 1% GST वधाई वञे। 1% GST वधाइण जो मतिलबु आहे त कंज़्यूमर इकोनॉमिक्स ते मुख़्तलिफ़ शयुनि में जेको आहे सो 2 खां वठी 3.5% वाधारो थींदो। ऐं सिर्फ़ु 1% सां हिकिड़ो घीअ जे बारे में एस्टिमेट पतो लॻायो वञे त 7 रुपयनि ताईं वाधि थी सघे थी। अहिड़ी तरह ॿियनि शयुनि हंधि इहा वाधि 5 रुपयनि खां मथे हूंदी ऑन एन एवरेज। माना इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से हिकिड़ो
कंफ्यूज़्ड ट्रैक जूं ॻाल्हियूं पिया था कनि त शयूं क्लियर न आहिनि त ब्रॉडनिंग ऑफ टैक्स जेका आहे उन जे ज़रिए कीअं जेको आहे सो पैसा जमा कया वेंदा, जंहिंमें त इहा बि हिकिड़ी हक़ीक़त आहे त ब्रॉडनिंग ऑफ टैक्स में एग्रीकल्चर शामिल हुअणु खपे, पर उन मां बि को टैक्सिस वठण जो को बि हेल्थ में मैकेनिज़म ऐं कंहिं क़िस्म जी का फिलोसफी टैक्सेशन जी नज़र न आई आहे। रिटेलर्स खां टैक्स वरितो वञण जी ॻाल्हि त थिए वेठी, पर कीअं इहो कमु कयो वेंदो उहा बि हिकिड़ी अनक्लियर ॻाल्हि आहे। जबर साहब, हिन में हिकिड़ो सवाल जेकॾहिं कयां, ॿ टे शयूं जेके आहिनि वॾियूं कंफ्यूज़्ड आहिनि, जेके तव्हां बि जीअं चओ था ऐं अवाम जे अंदरि बि। तव्हां खां इन जनरल मां पुछां थो, एज़ इकोनॉमिस्ट मां तव्हां खां पुछां थो, प्रॉपर्टी टैक्स जे हवाले सां असां को अहिड़ो को सर्वे ई कोन कराए सघिया आहियूं, असां वटि पूरी डेटा ई कोन्हे। हिकु इहा ॻाल्हि। ॿियो, ताजिर या सनतकार जेको आहे उहो इन्वेस्ट करणु वञे थो पंहिंजी ब्लैक मनी खे रियल एस्टेट जे अंदरि, छा चवंदो? ॾिसो, रियल एस्टेट त हिकिड़ो हेवन आहे पाकिस्तान में पैसा लिकाइण लाइ। उन जो एक्चुअली जवाबु अहिड़ी तरीक़े सां तलाश कयूं त हिकिड़ी वैल्यू आहे जंहिंखे चऊं था DC कलेक्ट्रेट, मुक़ामी हुकूमतूं लॻाइनि थियूं। मुख़्तलिफ़ डिप्टी कमिश्नर पंहिंजे डिस्ट्रिक्टुनि में हिकिड़ी वैल्यूएशन ॾियनि वेठा। हिकिड़ी वैल्यूएशन जेका आहे सा आहे FDR जी वैल्यूएशन, त हिकिड़ी वैल्यूएशन जेका आहे सा एक्चुअल वैल्यूएशन आहे मार्केट वैल्यूएशन। इन्हनि टिन्हिनि जे विच में एॾो त फ़र्क़ु आहे जो इहो फ़र्क़ु ई बाइस थिए थो पैसा लिकाइण जे। ऐं प्लस जेको आहे सो उन खां अलावा जेको रजिस्ट्रेशन अथॉरिटीज़ आहिनि उहे बि ब्लैक मनीअ खे लिकाइण लाइ कोऑपरेट कनि थियूं। तव्हांखे पाण ख़बर आहे कंहिं हंधि वञो तव्हां प्रॉपर्टी रजिस्टर करायो, नॉर्मल प्रॉपर्टी रजिस्टर कराइण ते पैसा ॾियणा आहिनि, जेकॾहिं पैसा हाइड करणा आहिनि त उन ते कुझु वधीक ॾियणा आहिनि। ऐं उन खां अलावा जेकॾहिं को ॿियो कमु करिणो आहे, जेका शइ करोड़ जी आहे 10 लखनि में लिखाइणी आहे, उन में ॾेखारिणो आहे त घर जेको आहे सो कोन्हे, रुगो प्लाट आहे जबकि घर बि मौजूदु हूंदो आहे, त इहो सॼो हिकिड़ो ब्लैक मनी जेका आहे सा हिते हाइड थिए वेठी। प्लाटनि जे ख़रीदो फ़रोख़्त में जेको आहे सो क़ीमतूं जेके आहिनि से 1000% जेके आहिनि से उन्हनि में फ़र्क़ु हूंदो आहे। त इहे सभु ॻाल्हियूं त आहिनि, पर हाणे हुकूमत जेका आहे त उनखे खपे, जेको बार बार चयो वियो आहे त मार्केट वैल्यू डिक्लेयर करे, त हिन मार्केट वैल्यू हिनजी इहा आहे ऐं उन ते रजिस्ट्रेशन थींदी, उन ते जेका आहे सेल एंड परचेस थींदी। पर इन करे नथो कयो वञे छाकाणि त ख़ुदि डिफेंस हाउसिंग अथॉरिटीज़ जेके आहिनि उहे बि हिकिड़ियूं सोर्सिस आहिनि रियल एस्टेट सेल एंड परचेस जो। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कुझु वेस्टेड इंट्रस्ट, तमामु पावरफुल इंट्रस्ट जेके आहिनि उहे इन ॻाल्हि खे थियणु नथा थियनि। न त तव्हांजे अॻियां इहो जेको सुवालु आहे उनजो जवाबु मूं वटि बि आहे, तव्हां वटि बि आहे। जेका बि रियल उनजी मार्केट वैल्यू आहे प्रिवेलेंट, उन मार्केट वैल्यू ते जेको आहे सो उनजी ट्रांजेक्शन थियणु खपे। ऐं उन तरीक़े सां शायदि इन ब्लैक मनीअ खे माण्हू को हितां कढी करे थी सघे थो हिकिड़ी प्रोडक्शन साइट ते खणी वञनि, जंहिंखे असां चवंदा आहियूं त शेयर्स वठनि कंपनियुनि जा, जंहिंखे असां चवंदा आहियूं त इंडस्ट्रियल सेक्टर में वञनि, जंहिंखे असां चवंदा आहियूं त सर्विस सेक्टर जे फ़रोग़ में कमु कनि, या इवन एग्रीकल्चर जे प्रोडक्शन ऐं प्रोडक्टिविटी जे हवाले सां कमु कनि। त घटि में घटि प्रोडक्टिविटी ऐं प्रोडक्शन जो कॉन्सेप्ट जेको आहे सो हिकिड़े टैक्सेशन जे मैकेनिज़म जे ज़रिए असां बहितर ठाहे सघूं था, फ़ाइदा ठाहे सघूं था। ऐं इहा जेका कंफ्यूजन एग्ज़िस्ट करे थी जंहिंखे मनी लॉन्ड्रिंग जा तव्हां एक्ट था ठाहियो, कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां जेको आहे सो पंहिंजे निज़ाम में शफ़ाफ़त आणो वॾनि वॾनि एलीट क्लासिस खे, जेके इन रियल एस्टेट में जिन जा स्टेक्स आहिनि अरबे खरबे रुपयनि जा, उन खां जेको आहे सो पासो कयो। को त आख़िर बोल्ड स्टेप वठो, सवाइ सिमन बंदि करण जे ॿियो को असां वटि का मैकेनिज़म ई साम्हूं कोन पियो नज़र अचे। जबर साहब, तव्हांखे पाण ख़बर आहे त जॾहिं बि वॾा जेके इंडस्ट्रियलिस्ट आहिनि, सनतकार आहिनि, जेकॾहिं उन ते हथु विझूं था त नंढा सनतकार एहतिजाज करनि था। इहा बि तव्हांजे साम्हूं आहे। ॿी शइ इहा आहे त 90% तव्हांजा शॉप जेके आहिनि उहे रजिस्टर्ड ई न आहिनि। शॉप एक्ट जेको तव्हांजो चए थो 10% तव्हांजा शॉप जेके आहिनि उहे रजिस्टर्ड आहिनि। ॿ टियों जेको वॾे में वॾो जेको इशू जेको आहे हिते,
त गवर्नमेंट जेको आहे ईज़ी पैसा वठण कर्ज़ ते, यानी कि IMF के वटि वञे थी, टैक्स वठण में संजीदगी नज़र कोन थी अचे। छा चवंदो जबस? जे अॻियां इन सवाल जो जवाब ॾींदे ॾींदुसि त असां फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर ऑफ कॉमर्स जे जेके बजट कमेटियुनि जो मां हिसो रहियुसि, मां इसाक़दार खां वठी तक़रीबन इन खां पहिरें जेके बि फाइनेंस मिनिस्टर आया उन्हनि सां गुफ़्तशनी जो हिसो रहियो। असां उन्हनि खे हल इहो ॿुधायो त जेको बि इलेक्ट्रिसिटी जो कनेक्शन वठणु चाहे थो, पहिरें त उहो थिए रजिस्टर्ड टैक्सेशन में, ऐं उन खां पोइ उनजी जेका इलेक्ट्रिसिटी ऐं गैस रजिस्ट्रेशन ऐं गैस कंजम्पशन जा जेके पैटर्न आहिनि उन पैटर्न खे वॉच कयो वञे। उनखे हिकिड़ी पूरी ट्रेसेबिलिटी वारो निज़ाम जंहिंमें शुगर इंडस्ट्री ते कंहिं तरीक़े सां काबू न पाए सघिया आहिनि, त मुंहिंजो ख़्याल आहे इहो ई हिकिड़ो तरीक़ो आहे। रहियो शॉप्स जो, शॉप्स जे कहण से प्रोविंशियल गवर्नमेंट जॾहिं कंहिं बि प्लाज़ा खे परमिशन ॾिए थी, उन जा मास्टर प्लान वठे थी, सभु कुझु ख़बर अथसि त जेको आहे सो हिन जोड़ जेको आहे बिल्डर वटि सभिनी जा नाला आहिनि, आख़िर उहो पैसा वठे थो। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में इन्हनि सभिनी शयुनि खे जेसि ताईं साम्हूं न आणिबो ऐं प्रोविंशियल गवर्नमेंट जे सहकार खां सवाइ इहो कमु मुमकिन कोन्हे। कुझु प्रोविंशियल गवर्नमेंट्स खे या त टैक्सेशन जे मद में कुझु इख्तियारात ॾियो, कुझु शयूं विरायो, त मेन ऑब्जेक्टिव इहो ई हुजे त टैक्सिस वधाया वञनि। सर्विस सेक्टर जो जेसि ताईं तालुक आहे त प्रोविंसिस खे इन में डेवलपर्स बिल्डर्स खे अञा उन्हनि काबू न करे सघिया आहिनि। उन FBR कैपिटल गेन टैक्स जे हवाले सां रुगो केस पई खोलींदी आहे, नोटिस पइजी वेंदी आहे, कहिड़ी तरह तव्हां नोटिस लेकिन तव्हां शयुनि जी क़ीमत ख़रीद ऐं फ़रोख्त जेका आहे उन में बराबरी आणियूं ऐं उनजी जेका आहे असां मार्केट वैल्यू खे असरटेन कयो, रेगुलेट कयो, तशहीर कयो, वेबसाइट ते विझो, हिकिड़े न के सिमन जे पोयां अची असां पिया आहियूं। वॾी महिरबानी मोहम्मद जवार मेमन साहब, सनतकार, अकेडमिक, तज्जिया निगार, इकनॉमिस्ट, उनजो पॉइंट ऑफ व्यू तव्हांजे साम्हूं आहे त सिर्फ़ु सिमूं बंदि करण सां मैशियत बहितर कोन थींदी आहे। नाज़रीन, ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ वेलकम भी नाज़रीन। मुझे ज्वाइन किया है मीर मोहम्मद अली खान साहब, अकेडमिक हैं, ऑथर हैं, इकोनॉमिस्ट हैं, तज्जिया निगार हैं। मीर साहब, मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। जी मीर साहब, बजट आने वाली है, हुकूमत का रवैया आपके सामने, न सिर्फ इस हुकूमत का, पिछली जितनी भी गवर्नमेंट्स हैं उनका रवैया, रिफॉर्म्स लाए, टैक्स कलेक्शन में कितनी सीरियसनेस नजर आ रही है, क्या कहेंगे? मुझे आपकी आवाज कट रही है, सुनाई नहीं दे रहा सर, आवाज आ रही है? जी, अब बताइए। सर, बजट आने वाला है, अवाम की तवक्कुआत बहुत हैं, क्या कहेंगे? हर साल की तरह तवक्कुआत जो है वो अवाम की फिर टूटेंगी। ये कोई नई चीज थोड़ी है। 364 दिन अवाम हुकूमत को खिलाती है और 365वें दिन हुकूमत अवाम को फिर अगले साल खिलाने तक 364 दिन खिलाने के लिए एक नया बजट बनाकर दे देती है। तो ये जो अवाम दोस्त बजट, ये सब बातें जो उर्दू लुगत की नई हमारे सियासतदानों ने इजाद की है, ये ऐसे ही रहेंगी। टैक्सेस भी बढ़ेंगे, बिजली की प्राइसेस में भी कमी नहीं होगी, कोई नया इन्वेस्टमेंट तो आ नहीं रहा है, कोई रिफॉर्म्स ये कर नहीं रहे। असल चीज है हमें रिफॉर्म्स करना है, सही। हमें इंपोर्ट एक्सपोर्ट में रिफॉर्म्स करना है, हमें टैक्सेस में रिफॉर्म्स करना है, हमें इंडिजिनस इकोनॉमी को बेहतर करने के लिए रिफॉर्म्स करने हैं, हमें फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट को थोड़ा बहुत लेकर आने के लिए उसमें रिफॉर्म्स करने हैं। आपने किसी बजट में कोई रिफॉर्म सुना है आज तक? 14वां साल है मेरा पाकिस्तान में और 14 साल से मैं हर टीवी प्रोग्राम पे जाकर देखता हूँ, हर साल बजट में कोई मुझे रिफॉर्म्स नजर नहीं आते। तो मेरे ख्याल में इतनी ज्यादा उम्मीदें ना रखी जाए, क्योंकि इकोनॉमी वैसे ही नाजुक है और IMF ने वैसे ही कह दिया है कि अगले साल के मार्च अप्रैल तक यही डॉलर 328 रुपए का हो जाएगा। ये तो IMF ने अपनी रिपोर्ट में लिखकर कहा है। तो अब क्या कहा जाए, 328 रुपए का डॉलर होगा तो मतलब यहाँ से 22-23% ज्यादा होगा। 22-23%, 25% ज्यादा के ऊपर फिर बिजली की प्राइसेस भी वैसे ही ऊपर जाएंगी, अशिया खुर्दोनोश की प्राइसेस भी वैसे ही ऊपर जाएंगी, हर चीज की प्राइस ऊपर जाएगी।
ये अगर बजट में हमें तस्कीन और तसल्ली दे भी देते हैं तो आज से 2 महीने के बाद फिर वही चीखो पुकार होगी, क्योंकि इन्होंने कोई रिफॉर्म नहीं किए। अमीर साहब, आपको पता है कि आईएमएफ का जिन्होंने भी प्रोग्राम लिया है, जहां भी आईएमएफ गया है वहां की इकोनॉमी मजबूत तो नहीं हुई। एक चीज, हम तो एक तो आईएमएफ के पास बार बार जाना, और जिस तरह आपने कहा कि एक्सपोर्ट जब तक नहीं बढ़ती, दो, और दूसरा एनर्जी क्राइसिस जो हमारे पास है, जो आपको पता है एक टैरिफ है एनर्जी का, यानी कि बिजली का, वो हद से ज्यादा है। किस तरह इन्वेस्टमेंट होगी, क्या कहेंगे? देखिए, सब में पहले तो ये जो बिजली का क्राइसिस है ना, एनर्जी का क्राइसिस जिस मुल्क में हो वहां पर प्रोडक्टिविटी कम हो जाती है। सही। और जहां प्रोडक्टिविटी कम हो जाए वहां एक्सपोर्ट का तो सवाल ही नहीं होता। आज से 30 साल पहले हमारे पास सिर्फ वापडा था जो पूरी एनर्जी की चीजों का मामलात को हैंडल करता था। अब पता नहीं 23-24 डिस्कोज हैं, फिर जेनकोज हैं। हम 17, 18, 19, 20 सेंट्स पर यूनिट के ऊपर बिजली ले रहे हैं। हम हाइडल पे बिजली नहीं लेते, हम सोलर पे बिजली नहीं लेते। कारखाने पूरे दिन धूप के दौरान चलते हैं, बेहतरीन टाइम है उनको सोलर पे कन्वर्ट करने का। घर में तो छोड़ दें आप, कारखाने तो दिन के टाइम में चलते हैं ना, जब सूरज 82-83% सूरज की विजिबिलिटी होती है। तो ये सिंपल सी चीजें हैं जो हमें करनी है, जो हम कर नहीं रहे हैं। तो कैसे एक्सपोर्ट बढ़ेंगी? एक्सपोर्ट बढ़ने के लिए उसकी प्रोडक्टिविटी, सही, उसकी कॉस्टिंग, जो हमारे उर्दू में कारोबारी जबान में कहते हैं कि बारे में तो आए। हाँ। इनके बारे ही में नहीं आता है कि ये कंपेटिटिव एज क्रिएट करें एक्सपोर्ट के लिए। एक्सपोर्ट मार्केट में तो कंपेटिटिव एजेस जो होते हैं वो आपको आगे लेकर जाते हैं, सिर्फ प्राइस आपको आगे लेकर नहीं जाती। ये एक आम फहम सी बात है इकोनॉमी के अंदर, जो पाकिस्तान में गलत तरीके से समझाई जाती है कि जी हमारी एक्सपोर्ट जो है सस्ती है। सस्ती एक्सपोर्ट से कुछ नहीं होता, क्योंकि अगर क्वालिटी अच्छी नहीं हो तो बाहर के ममालिक में 70 और जगह से वही चीजें आ रही है। जिसकी क्वालिटी अच्छी होगी और प्राइसिंग अच्छी होगी, दुनिया उस मुल्क का खरीदेगी। मीर साहब, आपको पता है कि मौजूदा गवर्नमेंट को जिस तरह नून लीग लीड कर रहे हैं, वो हर किसी के सामने कहते हैं कि हमें इकोनॉमी का बड़ा अच्छा पता है। इससे पहले इसहाक डार साहब होते थे, जिसको आपको पता है कि कहते थे कि जितना मुझे मईशत का पता है किसी को नहीं। इस दफ़ा उसको साइड पे नई टीम लाए हैं, नए जो मिनिस्टर आए हैं, इकोनॉमी का भी अच्छा पता है, बैंकिंग इंडस्ट्री का भी पता है। आपको अब भी नहीं लग रहा कि कोई रिफॉर्म्स होने जा रहे हैं? रिफॉर्म्स के बगैर हल, तो आप भी कह रहे हैं, मैं भी कह रहा हूं, कोई हल नजर नहीं आ रहा, क्या कहेंगे? देखिए, सब में पहले तो जो इंसान 70, 72, 75 साल की उम्र में इतने तकब्बुर में गर्क हो और ये कहे कि मुझसे ज्यादा किसी को इल्म नहीं है, तो सब में पहले मेरी नजर में ये जहालत का पहला झंडा है जो गाड़ दिया गया है। दुनिया में कोई इंसान कह ही नहीं सकता कि मुझसे ज्यादा का तजुर्बा किसी का नहीं है या मुझसे ज्यादा इल्म किसी का नहीं है। आज दुनिया वहां पहुंच चुकी है जहां 25 साल का बच्चा $200 बिलियन की कंपनी चला रहे हैं बाहर, और हम यहाँ पर वही 50, 60, 70, 75 साल के बुढ़ों को लिए बैठे हैं। मैं भी उसी एज ग्रुप में आता हूँ। उन बुढ़ों को लिए बैठे हैं जिन्होंने ना पहले कुछ किया ना अब कुछ कर रहे हैं। वो कहते हैं मेरे जमाने में डॉलर 104 का था। तो भाई, जब मुशर्रफ छोड़ के गया था तो उस वक्त डॉलर 60 का था। अगर आप इतने अच्छे होते तो उसको 40 पे ले आते। बात तो वहां होती है ना कि पिछली हुकूमत छोड़ के गई है 60 रुपए के ऊपर, तो आप 40 पर ले आए, तब आप ये कह सकते हैं। आपने उसको 80% बढ़ा के 104 रुपए पे आप गुन गा रहे हैं कि मेरे वक्त में डॉलर 104 का था, आज 280 का डॉलर है। आज से 4 साल के बाद अल्लाह जाने क्या होगा। ये ट्रेन तबाही की रुक ही नहीं रही है किसी तरीके से, और ये सब मर जाएंगे। ये जो जिस हमारी उम्र वाले हैं, हम सब चले जाएंगे और इनके अपनी अगली नस्लों के लिए तबाही छोड़ के जाएंगे। मीर साहब, आपने सही कहा कि अगली नस्ल के लिए एक बड़ी मुश्किल होगी। दौर इकॉनमी का है, मैशियत का है। चाइना आपके सामने है, पड़ोसी इंडिया मुल्क आपके सामने है, और आप जिस तरह कह रहे हैं कि इंडस्ट्रियलाइजेशन जिस तरह वहाँ बढ़ी है, जिस तरह एक
पुश इकोनॉमी को मिला है, हमारे हाँ ये नजर नहीं आ रहा। और आप ये भी कह रहे हैं कि एनर्जी जिस तरह क्राइसिस है इसके ऊपर भी संजीदगी नजर नहीं आ रही। आपको केई का हाल आपके सामने है, दूसरी डिस्ट्रीब्यूशन कंपनीज आपके सामने, उसके पीछे कौन है आपको भी पता है, मुझे भी पता है, उनकी परफॉर्मेंस जीरो है। जिस तरह आवाम के ऊपर बोझ डाला जा रहा है आपको भी पता है, मुझे बस, लेकिन सब खामोश हैं क्योंकि जो ये एलीट क्लास है, जो गवर्नमेंट में बैठे हैं, जो मिनिस्टर हैं, वही तो इनकी कंपनियां हैं, वहीं से तो ये पैसा कमा रहे हैं। क्या कहेंगे सर? बिल्कुल सही कह रहे हैं। देखें, हम वो खुशकिस्मत चित्ते में हैं कि जहां एक तरफ हमारे पास इंडिया है, दुश्मनी छोड़ दीजिए, आप तिजारत की बात कर रहे हैं ना, एक तरफ इंडिया है, दूसरी तरफ चाइना है। दुनिया की 32% जीडीपी जो है इन दोनों ममालिक के बराबर है, और हम उसके बीच में बैठे हुए हैं। हमारे पास 2000 किलोमीटर का साहिल भी है, हमारे पास समंदर भी है, हमारे पास सहरा भी है चीजें उगाने के लिए। हम वो बेवकूफ नेशन है कि जहां पर हमारे पास चोलिस्तान है और थर है, हम वहां पर सोलर बिजली लगाने के बजाय हम कहते हैं वहां जाकर काश्त करेंगे एग्रीकल्चर की, जहां पानी नहीं है। हमें अल्लाह किसी तरीके से हिदायत दे, हमारे हुक्मरानों को हिदायत दे, जो सहरा में अनाज उगाने की बात करते हैं जहां पानी नहीं है, मगर ये नहीं कहते कि वहां पे हम सोलर पैनल्स लगा के पूरे पाकिस्तान को सस्ती से सस्ती बिजली देंगे। ना हमने चाइना से कुछ सीखा, हम उनसे इन्वेस्टमेंट मांगते हैं। मैं अगर फाइनेंस मिनिस्टर होता तो उनसे ट्रांसफर ऑफ टेक्नोलॉजी मांगता, मैं खुद पैसे कमा लेता, मिनासुल कौम मिनासुल गवर्नमेंट तो खुद पैसे कमा लेता, ना उनसे कहता मुझे अगले 25 साल में आपकी जो जो टेक्नोलॉजी है वो आप हमें ट्रांसफर करके दें। हमारी कोई टेक्नोलॉजी ट्रांसफर हम मांगते ही नहीं है। कभी आपने सुना किसी फाइनेंस मिनिस्टर से कि आज मैं गया था चीन या अमेरिका या इंग्लैंड या जर्मनी और उनके पास ये वाली टेक्नोलॉजी बेहतरीन है और मैंने उनसे वायदा किया है कि अगले 5 साल में वो पूरी की पूरी टेक्नोलॉजी है हमारे यहाँ ट्रांसफर कर दी। बड़ी मेहरबानी सर, मीर साहब टाइम लिमिटेड है, बड़ी मेहरबानी आपकी। जिस तरह कह रहे थे कि ट्रांसफर ऑफ टेक्नोलॉजी, ये कोई मुआहदा हमें नजर नहीं आता। मैशियत जे हवाले से हुकूमत तमाम घना दावा करे थी, रिफॉर्म्स अचण खपनि, जेताईं रिफॉर्म्स ऐं टैक्सेशन कलेक्शन न थींदी, जेताईं उनजो नेट न वॾो थींदो, जंहिंखे टैक्स ॾियणी आहे उहे न ॾींदा, त मुल्क ईअं सर्वाइव कोन। पूरी दुनिया जे अंदरि हिकु त एक्सपोर्ट, ॿियो त टैक्स कलेक्शन, टैक्स ॾियणु खपे। जेको अरबें डॉलर्स कमाइनि था, जंहिंजी एतिरी वॾी प्रॉपर्टी आहे, उहे टैक्स कोन था ॾियनि। इन सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।